This program is sponsored by Supreme Universal Beyond Spaces, co-sponsored by Jet King Training Drive to Career Pride, Vivekanand Education Society, Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, the Navjeevan Cooperative Bank Limited, Sadhana Sehkari Bank Limited, Nagpur. सिंधु दर्शन सिंधु दर्शन गाणी वजायूं ॿोली बचाई सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। मुश्कंदर चेहरो त हर दिल जी खास पहचान आहे। दोस्तों, तव्हांजो सिंधु दर्शन तव्हांजी पसंद जे हिसाब खां अॼु ताणी हज़ारे नमूने पेश कयो वियो आहे। त पोइ हलो हली करे ॾिसूं था सिंधु दर्शन जी खास पेशकश। छत्तीसगढ़ जे रायपुर ऐं महाराष्ट्र जे अमरावती शहरनि में शतदानी दरबार जो वार्षिक उत्सव वॾी धूमधाम सां मल्हायो वियो। रायपुर जी शतदानी दरबार में विश्व प्रसिद्ध गज़ल गायक अनूप जलोटा भजन गाए ऐं सिंध पाकिस्तान मां आयल यात्री नरोदा मालिनीअ गायत्री मंत्र जो जप कयो। होॾां अमरावती में बि रंग बिरंगी नृत्यनि सभिनी जो मन मोहे छॾियो। ओ मिंजा जोगियड़ा हले हले मिंजा मारवड़ा ओ मिंजा सांगियड़ा ओ मिंजा जोगियड़ा हले हले मिंजा मारवड़ा मारुड़ा मिठड़ा मिंजा मारुड़ा सांगियड़ा मिंजा सांगियड़ा लाउटी मिंजा हले जोगी आया मुन सुञाता जोगी आया मुन सुञाता जोगी आया मुन सुञाता जोगी आया मुन सुञाता मूते जादू करे विया अले अले मिंजा मारवड़ा ओ मिंजा सांगियड़ा अले अले मिंजा मारवड़ा ओ मिंजा जोगियड़ा ओ मिंजा सांगियड़ा मारुड़ा मिठड़ा मिंजा मारुड़ा सांगियड़ा मिंजा सांगियड़ा लाउटी मिंजा अले हिन उत्सव जी ख़बर मोकिली आहे रायपुर मां किशन चावला जीअ। तव्हांजे साह वठण जो सही तरीक़ो तव्हांखे ख़ुशी ॾेई सघे थो। इहो संदेश आर्ट ऑफ लिविंग जे ज़रिए ॾियण लाइ अमेरिका जे कैलिफोर्निया में रहंदड़ श्री मानिक अडवाणी जी मुंबई में आया ऐं दुबई में रहंदड़ बिजनेसमैन एंड फिलैंथ्रोपिस्ट श्री मूरजमल मंगनाणी जी जे सुपुत्र श्री चंदर मंगनाणी जी जे रोजवुड होटल में हिक कलाक जी वर्कशॉप रखियऊं। श्री मानिक अडवाणी जी आर्ट ऑफ लिविंग जा एक्सपर्ट आहिनि त उन्हनि जी धर्म पत्नी श्रीमती सूफी अडवाणी जी स्पेनिश हुजण खां पोइ बि सिंधी भाषा में कलाम ॻातो। ओ पेरे पाबंदी सान चवंदी सान ओ पेरे पाबंदी सान चवंदी सान रही बंद रात बंबूर में आला रही बंद रात बंबूर में जेका फ़ख्र जी ॻाल्हि आहे। गॾोगॾु वेरी फेमस सिंगर नूर बेगम अडवाणी पंहिंजी उम्र जे हिन पड़ाव ते छा त सुरीली आवाज़ में साईं झूलेलाल ते गीत ॻातो। हेरी कया बेमानी अला हेरी
करया मेहमानी या गहन मिंजे आयो दोस्त गहन मिंजे आयो कहरी करया मेहमानी हलंदे हलंदे सिंधु दर्शन जे दिलीप भूटानी जी जेका गुफ्तगू थी श्री मानिक अडवाणी जी सां उहा बि ॿुधी वठूं त ज़रूर सिंधियत में वाधारो थींदो। Pleasure for me, definitely. Yeah, I would love to. And I have seen some of your programs and I love it. खबर ते नज़र हुई सिंधु दर्शन टीम जी। लेखिका सुश्री लीला मामथानी जी किताब प्यार जा परवाना जो विमोचन थियो दिल्लीअ जे जनकपुरी सभागृह में असांजे एक्स डिप्टी प्राइम मिनिस्टर श्री LK आडवाणी जी जे कल खरमंस ख़बर ते नज़र श्री दीपक गुरनानी जी। राइटर प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर दीपक वाटवानी जी हिकु सुहिणी कोशिश फिल्म सिंधियानी जंहिंखे हर सिंधीअ खे ज़रूर ॾिसणु घुर्जे जेका रिलीज़ थी आहे वर्ल्ड वाइड। गोंडिया थैलेस्मिक परिवार जे फर्स्ट एनिवर्सरी ते तोलानी फाउंडेशन जे प्रेसिडेंट श्री तड़ाराम तोलानी जी जे पारां रखियो वियो हिकु सुहिणो कार्यक्रम ख़बर ते नज़र हुई तमन्ना मटलानी जी। सिंधी साहित्य अकेडमी मध्य प्रदेश संस्कृति परिषद पारां रखियो वियो युवा प्रशिक्षण शिविर भोपाल में 2 खां 5 मई ताईं जंहिंमें दिल्लीअ मां डॉक्टर रवि टेकचंदानी, अजमेर मां प्रोफेसर कमला गोकलाणी, नागपुर मां डॉक्टर विनोद आसुदानी ऐं मुंबईअ मां प्रोफेसर मंजुला निचानीअ द्वारा ॿारनि खे मिलियो मार्गदर्शन। ख़बर मोकिली आहे भोपाल मां राजेंद्र प्रेमचंदानी जी। सिंधी ऋषि मुनि संत साधु फ़कीर दरवेश में जंहिंजो पावन आनाम अज मनायूं पिया उन्हनि जो 132हों जन्मोत्सव जिन जो नालो अमर शहीद सूफी संत कंवर राम। जन्मोत्सव मनाइण जी शुरूआत थी यूपी फैजाबाद पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जे फाउंडर मेंबर्स पारां संत सतराम दास दरबार जे साईं नितिन राम साहिब जी अगुवाई में। अहिड़ो ई हिकु इवेंट दामोह सिटी में भी मनायो वियो MP सिंधी साहित्य अकादमी पारां। हास्य कवि अशोक सुंदरानी, नरेश गिदवानी ऐं ज्योत्सना पहलाजानी जिन जे हुनर सां गॾु। दोस्तों जॾहिं हिंद पियो यादि करे त सिंध छो पुठियां रहे। जी हाँ, सिंध में भी हो कंवर राम साहिब जो जन्मोत्सव जिते महफ़िलुनि ऐं जश्न जो हो आलम। डांसर सीमा किरमानी पंहिंजे ग्रुप जे नृत्य सां गॾु परफॉर्मेंस ॾिनी दर्शकनि खे झुमायो। सिंध मां ख़बर ॾिनी संतोष राजपाल ऐं हिंद जे फैज़ाबाद सां ओम प्रकाश ओमी ऐं भोपाल सां राजेंद्र प्रेमचंदानी जी इन ख़बर ते पंहिंजी नज़र रखी। पर दोस्तों साईं कंवर राम जी जो जन्मोत्सव ॾाढे धूमधाम सां मनायो वियो अमरावती सिटी में भी। ॾिसो कुछ झलकियूं अमरावती सां शानदार ख़बर के मोकिलियो जेठानंद लालवानी जी। राजस्थान जे डूंगरपुर शहर में भारतीय सिंधु सभा ऐं सिंधी महिला मंडल पारां अध्यक्ष अशोक कालरा, रिया थदानी ऐं सुनील भाटिया जी जे योगदान सां 8 ॾींहनि जे बाल संस्कार शिविर जो कयो वियो समापन। ख़बर ते नज़र हुई असांजी मीडिया एसोसिएट हीना अगनानी जी। काउंसिल ऑफिशियल ऑफ हंगरी इजिप्ट एंड नीदरलैंड आशीर्वाद वठण पहुता पुणे में असांजे आदरणीय दादा JP वासवानी जी खां। ख़बर ते नज़र हुई नरेश सिंघानी जी। सिंधु दर्शन जे CEO मुकेश अडवाणी जी खास उपस्थिति रही मुंबई जे लोखंडवाला कॉम्प्लेक्स में वुमेन्स डे जे मौके ते जिते महाराष्ट्र स्टेट सिंधी साहित्य अकेडमी पारां सिंधी फिल्म शो जो आयोजन थियो। अकेडमी जे चेयरमैन गुरमुख जगवानी जी ऐं कमिटी मेंबर नीतू कारिया जी जे सहयोग सां। ख़बर ते नज़र हुई बिहारी शहरी जी। सिंधी भाषा जे वाधारे लाइ सिंधु सेना संगठन पंहिंजे राष्ट्रीय अध्यक्ष देवानंद फेरवानी ऐं उन्हनि जे साथी कमलेश चंदानी जी जे सहयोग सां राजस्थान जे पुष्कर शहर में मनायो इंटरनेशनल मदर्स डे सांस्कृतिक कार्यक्रम सां गॾु।
वेझराई में गुरमुख छुगारिया रानी उदासी ऐं नीतू मटाई जिन जे गीतनि जी महफ़िल सजी मुंबई जे सांता क्रूज़ में वसियल सीता सिंधु भवन में दुबई जे वासु श्रॉफ जीअ जे सहयोग सां इन शानदार ख़बर ते नज़र हुई असांजे मीडिया एसोसिएट डॉक्टर विजय जेसानी जीअ जी। देश दुनिया जी ख़बरुनि खां पोइ अचे पियो हलचल ख़बरुनि जो सिलसिलो। तव्हीं ॾिसंदा विश्व जे कुंड कुर्छ मां अचण वारनि ॾींहंनि में थियण वारनि सिंधी उत्सवनि जूं जानकारियूं ऐं झलकियूं हलचल ख़बरुनि में। मुंबई सिटी में फैशन एंड लाइफस्टाइल जी मची आहे हबड़ तबड़। Change your style with Marriage Mantra exhibition in this summer. Don't wait and fix your date. Pink Almari 14 June and 19 July. Blue Sea Worli Mumbai. Pariniti 3rd July JV Marriott Juhu Mumbai. 13 July Lower Parel. Fashion जी कहानी बुधाई थी तव्हां खे फैशन डिजाइनर पूनम रामचंदानी। 24 इंटरनेशनल सिंधी सम्मेलन अलायंस ऑफ द ग्लोबल सिंधी एसोसिएशन जे तत्वतान लगातार 8 ॾींहं सिंधी ॿोलीअ जी मचंदी मौज ऐं बहार 17 जून खां 25 जून ताईं सिंधी झूलेलाल क्रूज़ में सिंगापुर खां हांगकांग ताईं। तो दोस्तों जय झूलेलाल। जय झूलेलाल चवण खां पहिरीं पुछूं था एक ख़ास सवाल। कीअं लॻो तव्हांखे असांजो ही ख़ास नज़रानो? मस्त मस्त सिंधु दर्शन मस्तानो लिखी करे मोकिलियो दोस्तों पंहिंजो ख़्याल। कीअं सिंधु दर्शन तव्हां खे कयो आहे डिस्क्राइब। हाणे तव्हांजी बारी आहे, कयो असांखे सब्सक्राइब। ॾाढो ई सवलो आहे ऐं फ्री भी अथव। सभिनी खां पहिरीं रेड कलर जो सब्सक्राइब जो बटन दबायो, पोइ पंहिंजो नालो, पंहिंजो एरिया, पंहिंजो मोबाइल नंबर लिखियो ऐं लिखो पंहिंजो ईमेल आईडी जेको ऑप्शनल अथव। यानी कि हुजे त लिखियो, न हुजे त न लिखियो। फीडबैक जो कॉलम भी अथव ऑप्शनल। हाणे दबायो सबमिट बटन खे। ॾिसंदा कि लिखियल ईंदो थैंक यू, यानी कि तव्हां जुड़ी विया सिंधु दर्शन सां।